अस्सलामुअलैकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ के साथ मैं हूं अमानुल्लाह खोसा। हम आपके साथ एक ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। पन्नू आकिल शहर में वापडा इंतज़ामिया ने शहरियों को मंथली ना देने पर एक अनोखा कानून कायम किया है। मंथली देने वाले मीटर लगाएं या नहीं, उसको बिजली दी जा रही है। हम आपको पूरा शहर नहीं, एक गली जो है न मैसर गली गरीबाबाद की फ़ोटेज आपके साथ शेयर कर रहे हैं नाजरीन। एक पीवीसी तार लगा दी गई है, 6 से 10 घर फ्री में बिजली चला रहे हैं। ये है एक गली की हालत। आप मुझे अंदाज़े आप ख़ुद करें कि पूरे पाकिस्तान, सिंध और पन्नू आकिल का क्या हशर होगा। जो मंथली नहीं दे रहा है उसकी तार काट के वो उठा के लेके जा रहे हैं लाइनमैन, और वो बाद में जो है ना फ़रोख्त करते हैं और लोगों को सेल करके वो देते हैं। नाजरीन, हम आपके साथ ये ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। आप ख़ुद देख रहे हैं मोटरसाइकिल पे पीवीसी तार लेके जा रहा है एक वापडा मुलाजिम। कुछ लोगों का कहना है कि हमारा बिल भी क्लियर है, फिर भी हमारी तार उतार के जो है काट के लेके जा रहे हैं। मोअज़्ज़िज़ ख़वातीन व हज़रात, पन्नू आकिल वापडा की हम कारनामे आपके साथ शेयर कर रहे हैं। मां तू गाल कया तो तव्हां साड़ियो तव्हांजी कहिड़ो मां तिन करे कैमरा भी खणी आया। मां साईं वारे साम्हूं भले कानून अथनि त भले खणनि, लेकिन तव्हांखे कोई इतराज़ आहे त भले खपाईंदा। तूं हाणे उनजी मर्ज़ी आहे, अलाए स्टोर कनि था, अलाए कहिड़ी कानून आहे, ख़बर ई कोन्हे। पर असांजो कमु आहे वाक़ा करणु, मुंहुं ॿुधणु कमु मरियामनि जो आहे। हे सुभाणे कैमरा चीफ साहब ॾे बि वेंदी असांजो तारा लाथू तारे खणी था वञनि, मीटर जूं तारा सुभाणे खपाईंदा। इन जी ज़िमेदारी चीफ। तव्हांजो नालो साईं छा आहे? मुंहिंजो नालो नज़ीर शेख आहे। तव्हांजी मीटर तार लाथी अथव? मीटर जी तार लाथी तारा सही। अॻे बि हिन ते जहिड़ो थियो जंहिंजो हाई कोर्ट फ़ैसिलो डिसीजन कई हुई। साईं चयो त मीटर जी तार आहे। मीटर जी तार आहे हे ते सारियो। साईं छा था चओ? हेड केरा हेड उन ने वञो सर, मीटर जी तार आई आहे। साईं चयो त मीटर जी तार आहे। हे चवनि था साईं हे मीटर जी आहे न। ये तो न लादी है इधर। हे असांजा मीटर केमल हलाईंदो फ्याज़ साहब त बाबा हिकिड़ो असांजे शहर में हिकिड़ो वॾो गुंडो आहे। फ्याज़ कहिड़ो? भुट्टो साहब भुट्टो हिकिड़ो वॾो मंथली बाद आहे शहर में, जंहिं हिकिड़ो वॾो ॾुकर पैदा कयो आहे पंहिंजे बचनि खे खाराइण जे लाइ। आवाम दुश्मन ऑफिसर आहे। फौरी तौर ते चीफ साहब खे हिनजी रिक्वेस्ट आहे त हिनखे फौरी तौर ते ख़तमु करे। हा ईमानदार आहे। 130 तव्हांजो नालो साईं? जे अंदरि जी हाणे ॿुधायो। अॻ में बि इहे तारा लाथियूं आहिनि जंहिंमें मीटर खणी विया पैसनि जे हुन में। पोइ डिसीशन सेशन कोर्ट ॾिनो त हिननि ते FIR लॉन्च कयो, जंहिंमें चीफ साहब खे घुरायो वियो कोर्ट जे अंदरि। हुन हिन ॻाल्हि जी माज़रत कई हुई, पोइ बि फ्याज़ खे रुश्वत खाइण कोन थो मिले। हींअर कहिड़ी तकलीफ़ असांखे तकलीफ़ आहे। सुभाणे को पेशेंट आहे घर में, को कीअं आहे, सुभाणे को एक्सपायर थी वञे, हिन ज़िम्मेदार केरु आहे? तव्हांजी मीटर में मन तार लाए हुए मीटर बकाया वगैरह होंदा? जी नाजरीन, आपने देखी है ये मोटरसाइकिल में तार लेके जा रहे हैं ये मुलाजिम है वापडा के। इसके डेली इस तरह के ये रूटीन रही है। तारें उतार के और फरोख्त करते हैं।